राय ऐं ब्राह्मण घराणे जी हुकूमत। सिकंदर जे वक़्त खां वठी 5वीं सदी ताईं सिंध जी तारीख़ जी पूरी सुध कान्हे। ईसवी 5वीं सदी जी पछाड़ी धारे सिंध में राय घराणे जी हुकूमत शुरू थी, जा अटकल 150 वरे हली। उन ई वक़्त में अरोड़ या अलूर सिंध जे गादी जो हंधु हो, जो रोहड़ी खे वेझो हो। उन ई में हिकिड़ो वॾो क़िलो हो ऐं घणियूं आलीशान इमारतूं हुयूं ऐं मज़े मज़े जा बाग़ ऐं कारखाना हुआ। सारी सिंध जा तॾहिं 4 भाङा हुआ, जे जुदा जुदा हाकिमनि जे हथ हेठि हुआ। उन ई घराणे जा मुड़ई 5 राजा थिया। पहिरियों हो राय देवाजी ऐं ॿियो हो राय साहसी। उहो पहिरियों राजा ॾाढो अकुल ऐं तजवीज़ वारो हो, पाण पंहिंजे मुल्क में गश्त कंदो हो। घणनि हंधनि ते मज़बूत क़िला ठाहिरायईं। वटसि हिकिड़ो होशियार वज़ीर राम राय ब्राह्मण हूंदो हो, जो मुल्क जे सुधारे में हिन खे घणी मदद ॾींदो हो। उन वज़ीर पंहिंजी मदद लाइ वरी हिकिड़ो ॿियो ब्राह्मण नाइब करे रखियो हो, जंहिंजो नालो चच हो। उहो बि ॾाढो होशियार हूंदो हो। राजा जो उन ॿिन्ही ते ॾाढो एतबार हूंदो हो। जॾहिं वज़ीर राम राय मरी वियो, तॾहिं राजा चच नाइब वज़ीर खे खणी पंहिंजो वॾो वज़ीर मुक़ररु कयो। सिघो ई पोइ राजा साहसी राय बीमार थी पियो ऐं मरी वियो। राजा जी राणी, जंहिंजो नालो सहंदी हो, तंहिं तजवीज़ करे चच खे तख़्त ते विहारियो, जो राजा खे ॿियो औलाद कोन हो। चच अॻु ॻणती करे राजा जे उन्हनि माइटनि खे माराए छॾियो, जे तख़्त जा दावेदार थियनि हा। उन ई हूंदे बि जोधपुर जी राजा महारत वॾो लश्कर गॾु करे चच ते कायो। उन ई लाइ त उन ई ज़ालिम खे तख़्त तां लाहे, पर चच उन्हनि खे शिकस्त ॾिनी ऐं पाण पूरी तरह मुल्क जो कब्ज़ो करे राजा थी वेही रहियो ऐं राणी सहंदी सां खणी शादी कयईं, जंहिं मां 2 पुट हिकिड़ी धीउ ॼायसि। पुटनि जा नाला ॾाहिर ऐं ॾहर सिंह हुआ ऐं धीअ जो नालो बाई हो। चच मुल्क खे ॾाढो सुधारियो ऐं सारी सिंध जो गश्त कयईं ऐं कश्मीर ऐं मुल्तान बि हथ कयईं। कंधार में बि आयो ऐं उते जे हाकिम ते ढल मुक़ररु करे मोटी वियो। 40 वरह बराबरि चङी हुकूमत कयईं। संदसि मरण ते संदसि भाउ चंदू संदसि जाइ ते वेठो, जंहिं बुद्ध धर्म घणो पखेड़ियो। अगरचे पाण ब्राह्मण हो, 8 वरहनि खां पोइ उहो बि मोह ऐं पोइ ॾाहर राजा थियो।